जावल मावा के ख़बर ॾींदा शीतल दास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ मरहूम अलहाज सैद एजाज़ अली शाह शिराज़ी जी यादि ऐं मरहूम सैद अकबर शाह शिराज़ी जी यादि में कॉलेज ग्राउंड ते ईद जे 3 ॾींहं मल्ल मलाखड़े जा मुक़ाबला जारी रहा, जंहिंमें मक़ामी गैर मक़ामी मल्ल पहलवाननि हिस्सो वरितो। मलाखड़ो ॾिसण लाइ समें शौक़ीन मौजूदा मल्ल पहलवाननि मल्लू मारे वाह वाह कराए ख़ूब दाद ऐं इनाम हासिल कयो। उन मौक़े ते वॾेरो माही खान आमड़ो, अशरफ आमड़ो, अब्दुर्रहमान सलीम आमड़ो, शहबाज आमड़ो, साफ़ी सलीम मला, खमीसो मेमण, लाल मोहम्मद चौहान ऐं ॿियनि पहलवाननि नदीम मला, हुसैन मला, नज़र अली, सोनो चांजो, इनायत जीअंद लिगारीअ खे मल में हिस्सो वठण ते कैश इनाम ॾिना। उन मौक़े ते वॾेरो माही खान आमड़ो, खमीसो मेमण, साफ़ी सलीम मला, लाल मोहम्मद चौहान ऐं ॿियनि चयो त सिजावल जे शहरनि खे तफ़रीह मुहैया करण लाइ ज़िलई इंतिज़ामिया खे घुर्जे त अहिड़े क़िस्म जी रांदि जा मुक़ाबला कराया वञनि जीअं मल्ल पहलवाननि जो टैलेंट बि सिजावल ज़िले तोड़े सिंध जो नालो रोशन करे सघनि ऐं शहरनि खे हिकु ज़बरदस्त ॾिसण लाइ तफ़रीह बि मिली सघे। उन सां गॾु हितां जे मल्ल पहलवाननि जी सरकारी सपोर्ट ॾिनी वञे जीअं हू लाड़ जो नालो रोशन करण लाइ ॾेह परॾेह में मलाखड़नि में हिस्सो वठी सघे। बस